गाज़ी अमन खां साहिल लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ गाज़ी अमन लॻे बखर ॼाम कॉलोनी जे रहवासी मरहूम रमज़ान जतोई जी बेवा पीरसन मुसम्मात सेहत जतोई पंहिंजे पुट लालू खान जतोई न्याणी गुलज़ादी जतोई सां गॾु पंहिंजे घर में साफ़ नालो एहतजाज कंदे दाहींदे चयो त असांजी बिरादरी जा बासर माण्हू मक़बूल जतोई अता मोहम्मद जतोई पुट खान मोहम्मद जतोई जा असां खां ज़बरदस्ती नौजवान न्याणी गुलज़ादी जो रिश्तो घुरियो, पर असांजी न्याणी राज़ी न थियण करे रिश्तो न ॾियण तां मशिरजी पिया ऐं असांजे घर में ज़बरदस्ती हथियारनि जी सूरत दाख़िल थी। 2 मींहं ज़बरदस्ती गाहे विया ऐं मुंहिंजे पुट लालू जान खे पेड़ खंभे अगवा करे विया, जंहिं बैदि मूं वंच वठी प्रेस वारनि सां राब्तो करे संदन खिलाफ़ प्रेस कई, जंहिंखां पोइ मुंहिंजे पुट खे छॾियो अथनि। हाणे मुंहिंजी न्याणी खे ज़बरदस्ती अगवा करण जूं धमकियूं ॾियनि था ऐं मथे ॼाणायल माण्हू मुंहिंजे पुट जा साला पिण आहिनि ऐं हुननि पंहिंजी भेण खे पाण सां गॾु वठी विया आहिनि। हाणे चवनि था त मुंहिंजो पुट पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिए या 20 लख रुपया ॾिए, जॾहिं त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं ऐं उहे राति जे मुंहिंजे घर ॿाहिरां हथियार खणी बीठल नज़र अचनि था। न्याणीअ खे अगवा करण लाइ असां इंतिज़ामिया खे अपील था करियूं त अगरि मुंहिंजे पुट या न्याणी खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल माण्हू हूंदा। उन मौक़े ते संदन नौजवान न्याणी गुलज़ादी जतोई वधीक दाहींदे चयो आहे त मां उन्हनि ज़ालिमनि में शादी करणु नथी चाहियां। हुननि जे रिश्ते घुरण खां पोइ मूं अॻु बि हिकु दफ़ो ख़ुदकुशी कई आहे, पर मूंखे बचाए वियो। अगरि हिननि मूंसां ज़बरदस्ती शादी करण जी कोशिशि कई त मां पाण मारे छॾींदसि ऐं उन जा ज़िम्मेवार मक़बूल जतोई अता मोहम्मद जतोई जन हूंदा। गाज़ी अमन खां रिपोर्ट करे रहिया साहिल लाखो। गाज़ी अमन जे ॻोठ हाशिम राहू मां 9 महीना अॻु अगवा थियल शादीशुदा नारी सना राहू जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां हलंदड़ तहरीक जारी आहे। अॼु 47 ॾींहं बि गाज़ी अमन पुलिस थाणे जे मुख्य मेन गेट अॻियां एहतजाजी अलामती बुख हड़ताल करे सख़्तु एहतजाज जारी रखियो। मुगवी नारीअ जे वारसनि औरतुनि सूह राहू, सुरिया राहू, गुलशन राहू, अमजद अली राहू, वज़ीर राहू जी अॻुवाणी में सना राहू जी तस्वीरूं ऐं क़ुरान पाक हथनि में खणी सरापा एहतजाज ॿुधल रहिया। उन दौरान इंसाफ़ नाहे, शो भला, करबला करबला नारेबाज़ी कई वई। सना राहू जी मां गुलशन राहू अखियुनि मां लुड़क लाड़ींदे चयो त मुंहिंजी न्याणी खे अगवा थिए 9 महीना गुज़री विया आहिनि। इंसाफ़ ॾींदड़ इदारा रुगो ठला कूड़ा दिलासा ॾेई रहिया आहिनि। केस में गिरफ़्तार थियल जवाबदार नसर अली लुंड, ज़मीर अली लुंड जे घर भातियुनि खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो त मुंहिंजी न्याणी बाज़ियाब थी सघे थी। हुननि मुतालबो कंदे घुर कई आहे त अगवा कंदड़ धुर खां मुंहिंजी न्याणी खे जल्द बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़त्म कई वञे। मीरपुर ख़ास खां रिपोर्ट कर रहियो आहे सुमार समय जो सेटेलाइट थाणे जे हद मरहबा लान भरिसां स्कूल में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते बेवा औरतुनि जो वज़ीफ़े मां कटौती जो सिलसिलो जारी। एसे गुलाम अली काहियो जो छापो रंग हथ कटौती कंदे डिवाइस मालिक पकड़िजी पियो। सजावट खां रिपोर्ट कर रहिया इम्तियाज़ मेमून जमीयत उलमा इस्लाम तरफ़ां जामिया मस्जिद चौक खां पब्लिक पार्क ताईं रैली कढी वई। रैली जी क़यादत मौलाना इस्माइल कासमी, मौलवी गुलाम हसन मेमून, मौलवी अनवर सुमरो, मौलवी अशरफ जन क़यादत में पब्लिक पार्क ते एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कयो। रैली में सुप्रीम कोर्ट जे ख़त्म नबत मुखालिफ़ ऐं कादहियत नवाज़ फैसले जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाजी रैलीअ में JUI कारकुन समेत शहरी सियासी समाजी सहाफ़ियुनि शिरकत कई। पुल खां रिपोर्ट कर रहिया मीर फैज़ सुमरो। हिकु ॾींहुं अॻु ठुल लॻे ॻोठ अल्लाह बख़्श लंजवाणी जे रहवासी 28 सालनि जे नौजवान मोहम्मद लंजवाणी पंहिंजे घर खां दुकान ते वेंदे मीरपुर बुर्लो थाणे ते हद भटे स्टाफ खां हिकु ॾींहुं अॻु गुम थी वियल पोरियत नौजवान जे अगवा जी तस्दीक हथियारबंदनि पारां वारसनि खां नौजवान जी आज़ादी लाइ भोंग तलब कयो वियो आहे। हथियारबंदनि जे अहिड़े राब्ते बैदि वारसनि में थरथलो मची वियो। घर में मातम वारी सूरताल छायल, ख़ुशी मातम में तब्दील थी वई। मुगवी नौजवान मोहम्मद लंजवाणी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं लंजवाणी बिरादरी जे महान मुख्तियार लंजवाणी, साबिरुल्लाह, अल्लाह बख़्श, मंज़ूर, बहावल, कोड़ल, मोला बख़्श लंजवाणी ॿिया एहतजाज कंदा मीरपुर बुर्लो थाणे अॻियां पहुची सख़्तु एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे त गुज़िरियल ॾींहुं नौजवान मोहम्मद लंजवाणी पंहिंजे ॻोठ अल्लाह बख़्श लंजवाणी खां दुकान ते वञी रहियो हो त मीरपुर बुर्लो थाणे ते जी हद स्टाफ भरिसां ॾींहं ॾिठे जो अगवा कयो वियो आहे, पर पुलिस ड्यूटी करण बजाए क्वार्टरनि ताईं महदूद आहे। हुन चयो त पुलिस जी नाअहली ऐं सुस्तीअ सबबि इलाइक़े में ॾोह वधी विया आहिनि ऐं पुलिस आवाम खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी आहे।
मीरापुर खास खां रिपोर्ट कर रहा है सोमवार समय जो कोट गुलाम मोहम्मद में चोरी के इरादे से दाखिल थियल अणॼातल जवाबदार अब्दुल वकील पठान ऐं संदसि भाइटे नेमतुल्ला खान पठान के फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। वाक़े जो इतला मिलंदे ई SHO कोट गुलाम मोहम्मद इंस्पेक्टर हक नवाज़ जुड़ेजो ऐं संदसि टीम वाक़े वारे हंधि पहुची फोतीअ जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचायो। अफ़सोसनाक वाक़े जो इतला मिलंदे ई SSP मीरापुर खास वाक़े जा समूरा तफ़सील वरिता ऐं इंचार्ज CIA इनायत अली ज़रदारी ऐं SHO कोट गुलाम मोहम्मद के समूरन जवाबदारन जे फौरी गिरफ्तारी जा हुक्म जारी करे छॾिया। जंहिं बैदि इंचार्ज CIA इनायत अली ज़रदारी ऐं SHO कोट गुलाम मोहम्मद इंस्पेक्टर हक नवाज़ जुड़ेजो टीम समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी जवाबदार के गिरफ्तार करे वरितो, जंहिं जे नतीजे में 3 जवाबदार रोशन जुड़ेजो मोहम्मद केस में नामज़द जवाबदारन जे कब्ज़े मां हिकु रेवो कार 2 पिस्टोल ऐं 18 राउंड मोबाइल फोनियूं नक़दी हथ कई वई आहे। पुलिस मूजिब कोट गुलाम मोहम्मद थाणे में जवाबदार रोशन जुड़ेजो ऐं दिलबर शाह खिलाफ़ गैर कानूनी हथियार रखण जा 2 अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। उमरकोट खां रिपोर्ट कर रहे सोमवार समय जो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिला उमरकोट तरफां सदर आसिफ अली ज़रदारी जे 69वीं सालगिरह जो केक बुरहानुद्दीन कुंभर हाउस विहर वेरो शरीफ में कटियो वियो, जंहिंमें ज़िला जनरल सेक्रेटरी कायम मकाम सदर सूफ़ी नवाज़ सुमरो, ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर, तालका उमरकोट जनरल सेक्रेटरी मोहम्मद अमीन पली, मोतीराम मेघवाणी, परवेज़ अली रिंद, मुश्ताक राहमू, अब्बास अली रिंद, अब्दुल्ला कोसो, कांची मल मेघवाड़, OPS माली, BM माली, होत चंद कोल्ही, शोडान कोल्ही, राजा रामचंद माली, टीकम माली ऐं ॿियनि पार्टी जे कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। पटियाली खां रिपोर्ट कर रहा है अजीज गुल खैबर। पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान ऐं अदलिया की आज़ादी आइन की बालादस्ती घाटे टोड़ महंगाई बिजली डिगी लोड शेडिंग खिलाफ मरकजी सॾ ते खैबर में भी अॻुवाणनि कारकुननि ऐं ॿियनि हथनि में बैनर प्ले कार्ड ऐं पार्टी झंडा खणी शाही बाज़ार खैबर खां प्रेस क्लब ताईं मार्च करे एहतजाज कयो वियो। उन मौके ते एडवोकेट गुलज़ार ख़ासकेली ॿियनि मुज़ाहिरीन चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान संदसि घरवारीअ खे कूड़नि केसनि में जेल भेड़ो कयो वियो आहे। मुल्क में इमरान खान जी हुकूमत में तेल बिजली जा मुनासिब अघ मुक़ररु थियल हुआ। उन वक़्तु तेल 140 रुपया लीटर हो ऐं हींअर 280 रुपया लीटर आहे ऐं ॿीणी महांगाई करे अवाम खां 2 वेलनि जी मानी बि हुकूमत खसे वरिती आहे। ॾिहाड़े ते मज़दूरी कंदड़ पोरियत खे बिजली जा ॻरा बिल उमाणिया पिया वञनि। डिडक्शन बिल मोकिले ग़रीब ऐं मिसकीन पोरियतनि तबको खुदकुशियूं करण ते मजबूर आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त पाकिस्तान में महंगाई ख़त्म करे अवाम के रिलीफ ॾेई इमरान खान समेत मरकज़ी अॻुवाणनि ऐं पार्टीअ ते मढ़ियल पाबंदियूं ख़त्म करे पाकिस्तानी क़ौम सां इंसाफ़ कयो वञे। मेहड़ फरीदाबाद थाने जे खद में हथियारबंदनि जवाबदारनि जी फायरिंग में SUP अॻुवाण हाजी खान मारफाणी जो भाइटियो ऐं SUP UC खान जो ॻोठ कारकुन क़त्ल। हथियारबंदनि जवाबदारनि ॻोठ चोली ॾेपर वारे इलाइक़े में फायरिंग करे 22 साल नौजवान फयाज़ अली मारफाणी चांडियो के क़त्ल करे छॾियो। जॾहिं त इतला ते पुलिस पहुची वाक़े वारे हंध खां लाश तालका अस्पताल मेहड़ आंदो। पुलिस राय याद रहे त मक़तूल फयाज़ अली चांडियो SUP ज़िले दादू सीनियर नायब सदर हाजी खान मारफाणी जो भाइटियो हुयो ऐं नौजवान जे क़त्ल जे इतला ते चांडिया कबीले जा सभई माण्हू तालका अस्पताल पहुची विया। आख़िरी इतला ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। सांगड़ खां ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहिरी जी रिपोर्ट मुताबिक संजरो पुलिस खिलाफ लगारी बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻूणे तालका एजुकेशन ऑफिसर नज़ीर लगारी ते हमलो कंदड़ जवाबदार जी गिरफ्तारी जो मुतालबो यूनियन काउंसिल जाफर लगारी जे लगारी बिरादरी जे प्रेस क्लब संजरो खां एहतजाजी रैली कढी जेका संजरो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि बशीर लगारी, एडवोकेट तौकीर लगारी, आलम लगारी ऐं ॿियनि चयो त संजरो पुलिस अॻूणे तालका एजुकेशन ऑफिसर नज़ीर लगारी ते कातिलानो हमलो कंदड़ जवाबदार मुर्तज़ा लुंड खे 25 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ्तार न करे सघी आहे। जवाबदार जल्द गिरफ्तार न कयो वियो त SSP ऑफिस वारो धरणो हंयो वेंदो। नाज़रीन, शिकारपुर में अनीस इरशाद बलोच जी रिपोर्ट मुताबिक इंसाफ यूथ विंग शिकारपुर पारा PTI बानी इमरान खान की आज़ादी लाइ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली ज़िले सदर हाजी अब्दुल हफीज़ सेठार, जनरल सेक्रेटरी अब्दुल बासित जतोई, करीम बख्श जतोई, अब्दुल्ला जतोई, सज्जाद जतोई, नूरदीन जतोई, दिलशाद जतोई, यासीन जतोई,
सज्जाद अली जतोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंसाफ हाउस खां प्रेस क्लब शिकारपुर ताईं कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शरीक अॻुवाणनि जो चवणु हुयो त पाकिस्तान जो अवाम हथरादू क़ाइमु कयल चोरी मैंडेट हुकूमत खे कॾहिं क़बूल न कंदो। पीटीआई बानी खे आज़ाद करे पीटीआई चेयरमैन ऐं ॿी क़यादत ख़िलाफ़ केस ख़त्म करे आज़ाद कयो वञे। सांगड़ खां ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहिरी जी रिपोर्ट मुताबिक़ सांगड़ वाक़े जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार फैसल इकबाल भट्टीअ खे 2 ॾींहनि में जे रिमांड पूरो थियण ते जवाबदार खे अदालत जेल मोकिलण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। कुझु ॾींहं अॻु सांगड़ शहर में दुकानदार जे मुबैना फायरिंग में शहरी इस्माइल खासकीली क़त्ल थियो हुयो, जंहिंजो मुख्य जवाबदार फैसल इकबाल भट्टीअ खे रिमांड पूरो थियण पुलिस अदालत में पेश कयो वियो। अदालत सगोरीअ जे जज जुडिशियल मैजिस्ट्रेट सैयद रमीज़ राजा जेल मोकिलण जो हुकुम जारी